जी नाज़रीन, असी इन वक्त मौजूद आहियूं कोट जी जे तारीख़ी जेको आहे माग ते कोट किले ते, जिथे जेको आहे हिते ईद जे ॾियारे ते आयल जेको आहे सो मुख़्तलिफ़ ज़िलनि खां माण्हू जेको आहे ॿार बि जेको आहे सो रहिया आहिनि। कोरोना जे वबा जे करे जेको आहे कोट किलो मुकमल तौर ते बंदि आहे। अचो त हिते जेके तारीख़ी माग घुमण जे लाइ मुख़्तलिफ़ ज़िलनि खां माण्हू आयल आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। कबीर खां असां काफ़ी बंदि करे आया आहियूं जेको आहे ईद इंजॉय करण जे लाइ, पर हिते त ॾिसंदा कोरोना जे बावजूदि हुकूमत वग़ैरह सिंध ताला लॻाए छॾिया आहिनि। असां घुमी था सघूं, फिरी था सघूं, ख़र्च करे आया आहियूं। असां गर्मी में काॾे वञूं, काॾे रुलूं पिनूं। हाणे हे किथां जो तरीक़ो आहे जेको आहे सो असां हाणे महिरबानी करे हुकूमत खां मुतालबो आहे त ताला वाला खोलाए वञनि। कोरोना आहे त कान, हेतिरा माण्हू बीठा आहिनि, हे ॿियो उन जे बावजूदि जेको आहे का ॻाल्हि ई कान्हे का, पर हे ताला वाला खोलिया था ईद इंजॉय करे सघूं। असां आयासीं त मीरनि जे किले ते घुमण, कंडियारो शहर नौशहर फिरोज़ खां बंदि करे आयासीं। पंहिंजे नंढनि नंढनि ॿार किरोना जे करे बंदि शहर किरोना असां त हिकिड़ो मरीज़ कोन नज़र आयो आहे। असां गवर्नमेंट खां मुतालबो आहे त हिन जा ताला खोलनि, जीअं असां ईद ॾींहं त घटि में घटि मज़ो त वठी सघूं न, घुमी सघूं, फिरी सघूं। अञा ताईं बंदि लॻो पियो आहे, गवर्नमेंट बंदि करे छॾियो आहे हिनखे। चयासीं कोट किलो ॾिसणु, कोट किलो बंदि लॻो पियो आहे। ॿियो साल टियों साल आहे बंदि लॻो पियो आहे। असां चवंदा परेशान लॻो पियो, आवाम परेशान लॻी पई आहे। वराए महिरबानी असां चवंदा खोलियो वञे, इहा ई असांजो मुतालबो आहे त महिरबानी करे असांखे किलो खोले ॾिनो वञे। असां मक़ामी माण्हू हितां जा रहायशी आहियूं, रोज़गारु असांजो बंदि लॻो पियो आहे। किलो बंदि आहे, ज़ाहिर आहे असांजी रोज़ी बंदि आहे। महिरबानी करे साईं खे गुज़ारिश था कयूं त किलो खोले ॾिनो वञे, असांजी रोज़ी थिए, असांजा बचा पंहिंजा पालियूं, रोज़ी कयूं। जी सर, पर बि असां आयासीं हिन ईद ते, दर बंदि पियो हो, आवाम सॼो परेशान आहे। हर साल ईद ते अचनि था घुमण, कोरोना जे करे सॼो इहो बंदि पियो आहे। असां शिकारपुर खां आया आहियूं सर। असांजो इहो मुतालबो आहे त हे खोलियो वञे, जीअं आवाम परेशान न थिए। जी नाज़रीन, तव्हां हितां जे मक़ामी माण्हुनि ऐं जेको आहे हिते जेके रोज़ी करण जे लाइ आयल आहिनि माण्हू, उन्हनि जी ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां जेके घुमण इंजॉय ईद करणु आया आहिनि, उन्हनि जूं तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणु आहे त कोरोना जो जेको आहे जवाज़ ॼण आहे हिते कोट किलो जेको आहे सो मुकमल तौर ते बंदि कयो आहे। हिननि सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कंदे घुर कई आहे त हिन कोट किले खे SOPs तहत जेको आहे खोलियो वञे, त जीअं जेको आहे असां ईद इंजॉय करे सघूं। कैमरामैन मुर्तज़ा राजपर सां गॾु साजिद राजपर, सिंध TV न्यूज़ कोट जी।